नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह जश्न आज़ादी जी तक़रीबन लाइ सियासी इतफ़ाक़ राय क़ाइम करे छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जश्न आज़ादी तक़रीबन जी शुरूआत अॼु खां शुरू थी वई आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह जश्न आज़ादी जी तक़रीबन लाइ सियासी इतफ़ाक़ राय क़ाइम करे छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जश्न आज़ादी जी तक़रीबन जी शुरूआत अॼु खां शुरू थी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त पाकिस्तान भारत ख़िलाफ़ तारीख़ी फ़तह हासिल कई। भारत ख़िलाफ़ तारीख़ी फ़तह ते क़ौम पाक फ़ौज ते फ़ख़ुर करे रही थी। संदसि चवणो हो त जश्न आज़ादी ते समूरा इख़्तिलाफ़ विसारे उहे मुतहद आहिनि। अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह जश्न आज़ादी जे तक़रीबन लाइ सियासी इतफ़ाक़ राय क़ाइम करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जश्न आज़ादी तक़रीबन जी शुरूआत अॼु खां शुरू थी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त पाकिस्तान भारत ख़िलाफ़ तारीख़ी फ़तह हासिल कई। भारत ख़िलाफ़ तारीख़ी फ़तह ते क़ौम पाक फ़ौज ते फ़ख़ुर करे थी। संदसि चवणो हो त जश्न आज़ादी ते समूरा इख़्तिलाफ़ विसारे उहे मुतहद आहिनि। अवां खे आगाह पिया हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह जश्न आज़ादी जी तक़रीबन लाइ सियासी इतफ़ाक़ राय क़ाइम करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जश्न आज़ादी तक़रीबन जी शुरूआत अॼु खां शुरू थी वई आहे। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? वॾे वज़ीर मुराद अली शाह जश्न आज़ादी जी तक़रीबन लाइ सियासी इतफ़ाक़ राय क़ाइम करे छॾी आहे। बिल्कुल रिज़वान, सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु वज़ीर अला हाउस में अहम इजलास कयो आहे, जंहिंमें समूरिन जेके सियासी पार्टियूं जेके आहे सूबे में पंहिंजी सियासत कनि थियूं उन्हनि खे एतमाद में वठण जे हवाले सां इहो इजलास हुयो, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। उन्हनि पार्टियुनि में MQM आहे, जमायत इस्लामी आहे, अहिड़ी तरह सां सुन्नी तहरीक आहे, TLP आहे, पीपल्स पार्टी आहे। उन्हनि समूरिन पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि इजलास में शिरकत कई आहे। वॾे वज़ीर चवणु आहे त सियासी इतफ़ाक़ क़ाइम करे छॾियो आहे असां, ऐं इन हवाले सां असां चाहियूं था त मुल्क खे जेको अहिड़े अंदाज़ सां गॾु वठी हलिजे जो इतफ़ाक़ राय जो न सिर्फ़ु इदराक थिए बल्कि इहो अहसासु थिए त समूरो जेको मुल्क इकठो आहे। त पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोरो, सूबाई वज़ीर शहीद मेमन नासिर शाह, सईद गनी, मोहम्मद बख्श महर बि इजलास में उन्हनि शिरकत कई आहे। मुतहदा क़ौमी मूवमेंट जो अली ख़ुर्शीदी, PTI शहीद कुरैशी, रिहान बंदूकड़ा, जमात इस्लामी जो मुनम ज़फ़र, मौलाना गियास, एजाज कादरी, TLP मुफ्ती कासिम ऐं आरिफ जेके उन्हनि शिरकत कई। जश्न आज़ादी खे मार्का हक़ जे उनवान हेठि मल्हाइण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर चवणो त जश्न आज़ादी तक़रीबन जो आगाज़ अॼु खां बाज़ाब्ता तौर ते थी चुको आहे। पाकिस्तान भारत ख़िलाफ़ जिते तारीख़ी फ़तह हासिल कई उन फ़तह ते क़ौम पाक फ़ौज जे मथां फ़ख़्र करे थी। अॼु समूरा विसारे करे समूरी ॻाल्हियुनि खां मथां थी करे असां मुतहद आहियूं ऐं मुतहद हुजण जे हवाले सां यकजहती जे तौर ते जश्न आज़ादी मल्हाइण जे हवाले सां इतफ़ाक़ कयो वियो आहे। त सिंध हुकूमत जश्न आज़ादी तक़रीबन जे हवाले सां समूरा स्टेक होल्डर आहियूं, बल्कि सीनियर सूबाई वज़ीर शहीद मेमन जश्न आज़ादी तक़रीबन जे हवाले सां तफ़सीली शेड्यूल कयो। पहिरीं खां 14 अगस्त ताईं शानदार अंदाज़ में हिनखे मल्हाइण जे हवाले सां ब्रीफिंग संदसि चवणो हुयो त 5 अगस्त ते कश्मीरी अवाम सां यकजहती जो ॾींहुं मल्हायो वेंदो ऐं 5 अगस्त उहो ॾींहुं हुयो जे भारत कश्मीरियुनि जे मथां ज़ालमाणू कानूनी मटे कश्मीर जी आइनी हैसियत ख़तमु करण करे ज़ुल्म कयो आहे। त कश्मीरी अवाम जी जदोजहद सां गॾु खड़ा हूंदासीं ऐं इन हवाले सां जेके बि तक़रीबूं आहिनि असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। इहो अहसासु ऐं इदराक कंदासीं त असां गॾु आहियूं, असां मुतहद आहियूं ऐं मुल्क जे मामले में असांजे विच में कंहिं क़िस्म जी तफ़रीक़ न आहे। त इन हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई, जेको शेड्यूल आहे उहो समूरी पार्टी में गॾिजी इहे ॾियारा मल्हाया वेंदा। जी वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सीलनि लाइ।